अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शाद खोसो ऐं शाद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी इन वीडियो में तव्हांखे खुश आमदीद। दोस्तों, अॼु ज़बरदस्त नए टॉपिक ते ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंधी ड्रामनि जे हवाले सां। जेका बि नवां दोस्त आया आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। अॼु तव्हांखे नवें ड्रामनि जी सॼी अपडेट मिलण वारी आहे। तव्हांजे सवालनि जा जवाब बि मिलण वारा आहिनि। तव्हां जेका बि कमेंट कया आहिनि उहे बि जवाब मिलंदा। अॼु तव्हांखे ख़ासि ऐं हेडलाइन जे ज़रिए तफ़सील सां ख़बरूं ॾियण वारो आहियां। सिंधी जेका बि अदाकार ऐं ड्रामे जा नवां जेका टॉपिक हली रहिया आहिनि सभिनी ते ई मां हिन हिकिड़ी वीडियो में अपडेट ॾियण वारो आहियां। दोस्तों, सभ खां पहिरियां त तव्हांखे मुबारकूं हुजनि दोस्तों। ही जेका मुंहिंजी ही वीडियो तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं हिन वीडियो में मां जेको ॿुधाइण वारो आहियां दुलाब जे बारे में। दुलाब जी दोस्तों हिकु त शूटिंग ॿीहर ख़मीस जे ॾींहुं स्टार्ट थियण वारी आहे ऐं जेको पहिरियों स्पेल आहे उन जी जेका शूटिंग हुई मुकमिल थियल हुई। लेकिन उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि तव्हांखे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी इन खे हाणे लाइक करे छॾियो। चैनल जे सब्सक्राइब न आहे कयूं वेठा उन खे सब्सक्राइब बि करे छॾियो जीअं का बि अपडेट तव्हांखां मिस न थिए। हलूं था पंहिंजी अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे जेको आहे पहिरियों स्पेल एडिट थी चुको आहे। जी हाँ, उनजो बसि कुझु सेटिंग रहे थी ऐं जो गानो जेको हुयो OST सॉन्ग उहो बि तमामु जल्द तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। त दुलाब ड्रामे जो गानो जीअं दोस्तों गानो पुॼंदो, गानो ॿुधण सां ई तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त हिन जी कहाणी छा आहे। मां त कहाणी सॼी तव्हांखे पूरी ॿुधाए चुको आहियां ऐं दुलाब जो जेको ॿियो स्पेल बि ख़मीस ऐं 19 तारीख़ ते स्टार्ट थियण वारो आहे। बाक़ी ऐं पहिरियों स्पेल मुकमिल आहे ऐं इन जो जेको गानो आहे उहो बि मुकमिल आहे। लेकिन उन जो मास्टर कापी ईंदी पोइ उहो ज़ाहिर थींदो। OST सॉन्ग चइबो आहे उन खे। ड्रामे जो जेको गानो हूंदो आहे जेको OST सॉन्ग चइबो आहे OST। कुझु ॾींहंनि जे अंदरि उहो बि चैनल ते अपलोड थींदो ऐं दुलाब ड्रामे जो टीज़र बि अपलोड थींदो ऐं टीज़र जेको आहे ऐं उन खां पोइ ॿियों टीज़र, टियों टीज़र, चौथे ते थी सघे थो 4 टीज़र बि ॾियनि। कॾहिं 4 टीज़र बि ॾींदा आहिनि। पोइ पुरमो ईंदो, पुरमे खां पोइ इन जी एपिसोड हली वेंदी। चंड ग्रहण में बि लगातार मां तव्हांखे ईअं ॿुधायो ॾिसो हले थो चंड ग्रहण गारंटी सां हले थो। जंहिं ड्रामे जे बारे में मां ॿुधाईंदो आहियां उहे उअं ई हलंदा आहिनि, उन टाइम ते हलंदा आहिनि। ऐं उन खां पोइ जागीर ड्रामे जी बि ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। लेकिन उन खां पहिरियों त ॿुधायां त हवेली ड्रामो जेको आहे मुकमिल 75 ताईं आहे। अॻिते हुन जी शूटिंग हाणे कुझु ॾींहंनि जे अंदरि जेको आहे वरी 100 ताईं जेकी आहे उहा मुकमिल थी वेंदी। उन जी बि पल पल जी अपडेट्स तव्हांखे असां ॾींदा रहंदासीं। हवेली बि भलो बहितरीनु ड्रामा उन जा प्रस्तार घणा आहिनि। लेकिन जागीर अधु में रुकियो पियो आहे, ॿियो गुनाह अधु में रुकियो पियो आहे। इहे बि तमामु जल्द क्लियर थी साम्हूं अचण वारा आहिनि। इन्हनि सां गॾोगॾु कुझु नवे ड्रामनि जी जेका इशू थिया आहिनि, नवे ड्रामे जे बारे में नवां कहिड़ा अचणा उनजा नाला अञा अनाउंस न थिया आहिनि। उनजे तमामु जल्द उहे नाला बि खणी ऐं तव्हांजे साम्हूं ईंदासीं। तव्हांखे नाला बि ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां चंद ॾींहंनि जे अंदरि दोस्तों नवां ड्रामा को न को तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे ऐं तव्हां जंहिंजे इंतज़ार में आहियो तव्हांजो उहो इंतज़ारु ज़ाया न थींदो। तव्हांखे इंशाअल्लाह ख़ुशख़बरियूं मिलंदियूं। बाक़ी मां मञा थो चंड ग्रहण में जेतिरी तव्हांजी उमेद हुई अब्बास गुल उडाणे ओतिरी पूरी नाहे कई। उनजो कसूरु नाहे। जंहिंजी कहाणी लिखियलु आहे जेके हिसाब जी उहो पंहिंजी उन महिनत सां हली रहियो आहे। पंहिंजी महिनत हू भरपूर करे रहियो आहे। लेकिन सभिनी जूं उमेदूं हिन टाइम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पर जेको आहे दुलाब में अटकियल आहिनि। दीदूं बि उमेदूं बि इंशाअल्लाह दोस्तों तमामु जल्द इहे तव्हांजा पंध सवला थींदा ऐं तव्हांजी जेका उमेदूं आहिनि उहे पूरियूं थींदियूं। दुलाब में तव्हां ॾिसणु चाहियो था दुलाब ड्रामो आज़म मंगल जो। इन में सभु पुराणा अदाकार आहिनि। मार धाड़ कुट सटको कुटको मश्करी कॉमेडी रोमांटिक सीन सभु इन ड्रामे जा ॾिसणु चाहियो था तव्हां। इंशाअल्लाह कुझु ॾींहुं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। इहा तव्हांजी उमेद बिल्कुलु पूरी थी वेंदी ऐं ख़ुशी पूरी थी वेंदी। ऐं दोस्तों इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां मां तव्हां जेका वीडियो असांजी अपडेट ॾिसंदा आहियो मुकमिल ॾिसंदा आहियो। मूंखे यकीन आहे मुकमिल ॾिसण सां तव्हांजो फ़ाइदो आहे। तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो थींदो ऐं तव्हांजी सिंध जी जेका बि इन टाइम अपडेट्स अची रहियूं आहिनि उहा तव्हांखे हिकिड़ी वीडियो असांजी मुकमिल मिली वेंदियूं। पोइ सॼो ॾींहुं तव्हां ॿियो कुझु ॾिसो पर हिकिड़ी असांजी वीडियो मुकमिल ॾिसा कयो जीअं तव्हांखे बि फ़ाइदो पवे ऐं असांजा जेको आहे फुल ॾिसो त असां जेको ॻाल्हायूं था उहो ज़ाया न थींदो, तव्हां ताईं पुॼी वेंदो। कुझु कमेंट आहिनि, काफ़ी वॾा कमेंट मोकिलिया आहिनि दोस्तनि अॼु, उहे बि शामिलु कंदो हलां। पोइ वरी अपडेट खे अॻिते वधाईंदा हलूं। काफ़ी माण्हू दोस्त इंतज़ार में वेठा हूंदा यार असांजो कमेंट अञा न पढ़ियईं। पहिरियों मां इहो कमेंट्स जेको आहे शामिलु करे वठां। अदा साईं फिदा ज़िद्दी दिलि मोकिलिया आहिनि माशाअल्लाह काफ़ी सारा ऐं गुड लिखियो अथई
ऐं ॿियो दोस्त लिखियो आहे आज़म मेंगल जी महिरबानी ऐं दिलि बि मोकिलिया अथई। अदा बिल्कुलु आज़म मेंगल, अगरि तव्हां उन जी महिरबानी कई आहे छाजे करे, ड्रामे जे करे मुंहिंजे ख़्याल में, ऐं ठीकु आहे अदा, वरी महिरबानियूं, दिलि मोकिलिया अथव, इहे बि लख कुर्ब। मोहम्मद उमर साहब दिलि ऐं स्टीकर मोकिलिया आहिनि, गुड कयो अथई, वॾियूं महिरबानियूं अदा मोहम्मद उमर साहब, मौला तव्हां ख़ुशि रखे। रफ़ीक अली लिखियो आहे जियो अदा, तव्हां बि जियो, मौला तव्हांखे बि जानी ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं ॿियो दोस्त लिखियो आहे सनावला लिखियो आहे, सनावला लिखियो आहे मुंहिंजो नालो मतिलबु सनावला आहे। जी अदा, मां कल्ह वारो कमेंट पढ़ियो हुयो, हाणे नालो तव्हांजो पको थी वियो आहे। ऐं तव्हां काफ़ी सारा दिलि बि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं, तव्हांजा दिलि पहुची चुका आहिनि असां वटि। ऐं दिलनि में असांखे यादि बि रखंदा कयो, असांजे चैनल खे बि दिलनि में ऐं दुआनि में यादि रखंदा कयो, दुआनि जी ज़रूरत आहे। ऐं ॿिया बि काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, सनावला भाउ माशाअल्लाह, वॾी महिनत कई आहे तूं अदा, वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं, मौला तव्हां ख़ुशि रखे। ऐं ॿियो कुझु लिखियो अथई अदा, दुलाब ड्रामे जो ॾाढो बेसब्री सां जोश सां इंतज़ारु लिखियो अथई, जोश के साथ इंतज़ारु है। ऐं सनावला भाउ लिखियो आहे अदा, वॾियूं महिरबानियूं, थोरो तव्हांजी इंग्लिश में थोरो चकर आहे हिते, पर वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हां ख़ुशि रखे। तव्हां ॿुधायो। ऐं वरी सनावला भाउ दिलि मोकिलिया आहिनि, अब्दुल रहीम साहब दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं अब्दुल मजीद मल्हा साहब लिखियो आहे तुंहिंजो नंबर ॾे, मुंहिंजो नंबर घुरे थो। अब्दुल मजीद साहब नंबर जेको आहे मां नथो ॾेई सघां, नंबर छो एतिरा कमेंट ऐं एतिरा मैसेज ईंदा आहिनि व्हाट्सअप ते, कॉलियूं ईंदियूं आहिनि, असां पंहिंजो पोइ कमु बि न करे सघंदा आहियूं, कंहिंखे त पुछो कमु असांजो कमु रहिजी वेंदो आहे, कंहिंखे जवाबु ॾियो न ॾेई सघंदा आहियूं। इन जी मां माज़रत हथ ॿधी तव्हांखे चवां थो, माज़रत, नाराज़ बि न थीजो बाबा, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। बसि असांजो नंढिड़ो अर्ज़ु आहे, नंबर नथा ॾेई सघूं, नंबर अॻे मां नंबर रखियो हुयो, लेकिन एॾो फैलिजी वियो जो हद खां वधीक। ऐं ॿियो दोस्त लिखियो आहे एकता नालो अथव, एकताया, दिलि मोकिलिया आहिनि उन काफ़ी सारा, उनजी आई डी ते 125 जो फ़ोटो मोटरसाइकिल लॻियल आहे, त वॾियूं महिरबानियूं। असलम नज़र साहब दिलि मोकिलिया आहिनि, अब्दुल रऊफ़ साहब दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी सारा दिलि मोकिलिया अथई अदा, वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हां ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुनीर अहमद साहब दिलि मोकिलिया आहिनि, मौला तव्हांखे ख़ुशि रखे जानी। ऐं असांजो प्यारो दोस्त मुशरफ़ बुगियो साहब दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी खोड़ सारा अदा महिरबानियूं। ऐं ज़ाहिर अली राजपर फ़तेह जो निशान लॻायो अथई अदा, महिरबानियूं ज़ाहिर अली भाउ, वॾियूं महिरबानियूं। ऐं दिलि बि आयल आहिनि काफ़ी दोस्तनि जा, ज़ाहिर राजपर अदा स्टीकर मोकिलिया आहिनि, काफ़ी हथ ॿधी, मौला तव्हांखे ख़ुशि रखे, वॾियूं महिरबानियूं। ज़ाहिर अली राजपर साहब दिलि बि मोकिलिया अथई। ॿिए हिकु दोस्त मूंखे मोकिलिया आहिनि दिलि, उनजो नालो यूज़र लिखियलु आहे आई डी ते, असली नालो अलाए छा आहे, वॾियूं महिरबानियूं। ऐं दोदो ख़ान मटियारी खां मैसेज कयो अथई, हवेली ज़बरदस्त आहे, दोदो ख़ान मटियारी खां, कास्ट जिसकाणी अथसि अदा, वॾियूं महिरबानियूं दोदा ख़ान साहब मटियारी खां। तव्हां ॾिसो था, वॾो मूंखे ख़्वाहिश आहे मटियारी अचण जी, ऐं इहो इलाइक़ो कॾहिं न आहे ॾिठो मूं, इंशाअल्लाह कॾहिं न कॾहिं ज़रूरु ईंदासीं, ॾिसंदासीं तव्हांजो इलाइक़ो। ऐं नवीद दरस साहब लिखियो आहे अदा, दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। हवेली ड्रामो अदा बिल्कुलु दोदो साहब, वॾियूं भलो माशाअल्लाह बहितरीनु ड्रामो आहे। बहरहाल हाणे तव्हांजूं ज़ातियूं घणियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि, इंशाअल्लाह हाणे हलंदो रहंदो या लगातार। ऐं मोहम्मद उमर साहब वॾो डिघो मैसेज लिखियो आहे, ड्रामा कंहिंजे लाइ लिखियो अथई, ड्रामा बकवास, गुलाम हुसैन में बात करने का तरीका नहीं है, दुलाब ड्रामे की कोशिश करके तारीख़ पूरी बताओ, किस महीने की तारीख़ में आएगा। मोहम्मद उमर साहब लिखे थो, जेको गुलाम हुसैन ड्रामो आहे में इन्हनि खे ॻाल्हाइण जी तामीज़ न आहे, मतिलबु मुंहिंजो ॻाल्हाइण अहिड़ो बेरुखियो आहे, मज़ो नथो अचे ॾिसण में। इहो त मूं बि अॻे चयो हुयो दोस्तो, हफ़्तो या ॾेढ हफ़्तो थियो आहे मां इहा ॻाल्हि कई, मां जो गुलाम हुसैन ख़ुदि हीरो आहे, उन जो बि ॻाल्हाइण में मतिलबु उहो मज़ो न आहे। बहरहाल तव्हां बि महसूसु कयो आहे मोहम्मद उमर साहब, बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे, हिते कोई चकर आहे। असां इहो सॼो कमु डायरेक्टर जो हूंदो आहे। हाणे ॾिसो न, इहो केटीएन वारनि जो ड्रामो आहे, हाणे हवेली ड्रामो बि केटीएन वारनि जो आहे। हवेली ड्रामे वारनि जे अदाकारनि जो ॻाल्हाइण तव्हां ॾिसो, तव्हांखे मज़ो ॾींदो, ऐं उन में जेका बि नवां तोड़ी अदाकार आहिनि उन्हनि जो बि ॻाल्हाइण तव्हांखे एॾो मज़ो, डायलॉग एॾो मज़ो ॾींदा। ऐं वरी जेको गुलाम हुसैन में पुराणा, हाणे सोढो ख़ान, लाला सिकंदर पुराणो अदाकार आहे, ॿिया बाबू मस्तोई, जेका बि आहिनि काफ़ी पुराणा आहिनि, पोइ बि उन्हनि में ॻाल्हाइण जो उहो जोश, उहो मज़ो न आहे, रुॻो हक़ लड़नि था, रुॻो रड़ करनि था। इहो डायरेक्टर जो चकर आहे।
डायरेक्टर जो ॿियो कंहिंजो छो डायरेक्टर प्रोफेशनल कमु डायरेक्टर वटि हूंदो आहे उन खे उहो सम्झाईंदो आहे त हीअ आवाज़ु तोखे कहिड़े हिसाब सां कढणो आहे कहिड़े हिसाब सां चवणो आहे। हाणे मां हे ॻाल्हायां थो वेठो स्लो सां ठीकु आहे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सुकून सां सम्झो था। हाणे इहा ॻाल्हि आहे अगरि मां रड़ कयां फलाण थी वियो हवेली ड्रामो अची वियो इहो थी वियो उहो थी वियो तव्हांखे मज़ो ॾींदो मुंहिंजो न ॾींदो ॻाल्हाइण मुंहिंजो आवाज़ु मज़ो कॾहिं न ॾींदो। तव्हां चवंदो यार छा थो चए चवां अॼु दुलाव ड्रामे जी किस्त अची वई फलाणो ड्रामो हीअं थी वियो तकरार ड्रामे जो सीज़न 2 अची वियो हवेली ड्रामो बंदि थी वियो जागीर ड्रामो अची वियो गुनाह ड्रामो अची वियो फलाण टीर मटीर मज़ो न ॾींदो जा बेर खुगराईंदुमि अदा छा हाल आहे मतिलबु अहिड़े हिसाब सां उहो मज़ो न ॾींदो। मां बि मञा थो ग़ुलाम हुसैन में इहो चकर अदा आहे मां इहा गुफ़्तगू अहिड़े हिसाब सां कई नाराज़ न थी जो कंहिंजे मथां मां तनक़ीद न कई आहे लेकिन हिकिड़ो मां सैंपल लिखायो आहे तव्हांखे तव्हां बि इहा ॻाल्हि सम्झो अॻियां बि सम्झनि इहो फ़र्क़ु हूंदो आहे थोरो ॻाल्हाइण जो चकर बि हूंदो आहे ऐं ग़ुलाम हुसैन में इहो डाउट आहे। बाक़ी जेको दुलाव ड्रामो आहे जी कंफर्म तारीख़ न अॻिनि ॿुधाई आहे अञा तेसिताईं राब्ता हली रहिया आहिनि न असां तव्हांखे कंफर्म ॿुधाए सघूं था छाजे करे मां अगरि तव्हांखे कंफर्म ईअं पंहिंजी धुके ते ॿुधायां अंदाज़े ते ॿुधायां सुभाणे उहो ड्रामो उन तारीख़ न अचे तव्हां त मूंखे चवंदो त तूं कूड़ आयो हुयो। हा तारीख़ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जॾहिं कंफर्म जीअं अपडेट ईंदी तारीख़ जी इनशाला मां ॿुधाए छॾींदुसि दुलाव जी। सनावलाल भाउ दिलि मोकिलिया वरी ॿीहर काफ़ी सारा वॾियूं महिरबानियूं काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि सनावला भाउ काफ़ी वीडियोनि ते वॾा वीडियो माशाल्लाह प्ले कया त ईअं वॾियूं महिरबानियूं ऐं दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु बि कंदो सॼा कमेंट ई पूरा थी विया असांजा पुराणा वीडियोज़ बि दोस्तो वञी ॾिसो हेठि कोशिशि कयो शुरू में वीडियो पिया आहिनि ॿिया वीडियो पिया आहिनि कुझु कॉमेडी जा वीडियो पिया आहिनि कुझु व्लॉग्स पिया आहिनि ड्रामनि जा पिया आहिनि हर टॉपिक जो वीडियो पियो आहे असांजे चैनल ते उहो बि वॉच कंदा कयो ॾिसंदा कयो फुल ॾिसंदा कयो सिर्फ़ु हिन वीडियो खे ॾिसी छॾे न ॾींदा कयो तव्हांजे कम जा वीडियो हेठि प्ले लिस्टां ठहियल आहिनि ओॾे वेंदा कयो ज़रूरु असांजे चैनल खे वॉच कंदा कयो ॾिसंदा कयो अॻिते दोस्तनि सां बि शेयर कंदा कयो। ऐं दोस्तो जेका बि अपडेट्स मां ॾेई रहियो आहियां पढ़ी रहियो आहियां ऐं सभु ताईं तव्हां मुंहिंजी इहा कोशिशि आहे तव्हांजो को कमेंट मूंखां मिस न थिए का ॻाल्हि मिस न थिए मां मञा थो चङी तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे नई अपडेट्स जेका ईंदी वेंदी मुंहिंजी वीडियो ॾिसंदा रहो इनशाला हर वीडियो में को न को तव्हांजे लाइ दोस्तो कम जी ॻाल्हि मां ज़रूरु ॿुधाईंदो आहियां वीडियो पूरी ॾिसी करे हर वीडियो खे प्ले कंदा कयो मुंहिंजी वीडियो हिकिड़ी ईंदी आहे हिन चैनल ते मथां तव्हां सम्झो हर वीडियो जो मतिलबु आहे ॾींहं में हर 18 वीडियो अचनि थियूं न हिन ते मुंहिंजी सिंधी टॉपिक ते सिंधी ड्रामे ते हिकिड़ी ईंदी आहे बाक़ी ॿी वीडियो जेका ईंदी आहे उर्दू ड्रामे ते हूंदी आहे कंहिं न कंहिं उर्दू ड्रामे ते मां रिव्यू कंदो आहियां बाक़ी हीअ तव्हांजे लाइ हूंदी आहे तव्हां जेके पूरो मुकमिल ॾिसंदा कयो ऐं जेका बि हुजे अॻिते शेयर बि कंदा कयो ऐं उमेदु आहे वीडियो तव्हां ताईं ॾिठो आहे तव्हांजी जेको आहे कमेंट जो जवाबु तव्हांखे मिली वियो आहे तव्हांजी हौसला अफ़ज़ाई थी वई आहे असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ बि लाइक लॻाए छॾियो सब्सक्राइब भी करे छॾियो बेल आइकन खे ऑल ते करे लिंक खे भी शेयर करे छॾियो ग्रुपनि में व्हाट्सअप ते जिथे किथे फेसबुक ते दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो ख़ैर सां पुॼाणी ते इंशाल्लाह सुभाणे मिलंदसि नई अपडेट नई वीडियो में नई ॻाल्हि सां ऐं तव्हांजे सुवालनि जा जवाब बि अॼु कमेंट हिन जे वीडियो जे हेठां जेतिरा थी सघनि सुठा सुठा कमेंट कयो पंहिंजी ॻाल्हि लिखो जेको कुझु तव्हां लिखणु चाहियो तव्हांजी वीडियो जे हेठां डिस्क्रिप्शन में उहो कमेंट बॉक्स में लिखो हाणे ऐं सुभाणे इंशाल्लाह इहा मां पढ़ी ऐं तव्हांखे शामिलु कंदुसि ऐं नालो बि पंहिंजो कोशिशि कंदा कयो मेंशन गॾु करे छॾींदा कयो पंहिंजे शहर जो नालो लिखो त अञा तमामु बहितरु आहे वॾियूं महिरबानियूं मौला तव्हांखे ख़ुशि रखे ख़ुशि हुजो आबाद हुजो खिलंदा रहो मुस्कुराईंदा रहो मिलंदासीं सुभाणे जी क़िस्त में सुभाणे वारी वीडियो में जी लतीफ़ धरती अल्लाह हाफ़िज़ अस्सलाम वालेकुम दोस्तों आऊं शाद खोसो ऐं वरी थी आहे शाद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ख़ुशि आमदीद दोस्तों अॼु ज़बरदस्त नए टॉपिक ते ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंधी ड्रामनि जे हवाले सां जेका बि नवां दोस्त आया आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो अॼु तव्हांखे नवे ड्रामनि जी सॼी अपडेट मिलण वारी आहे तव्हांजे सवालनि जा जवाब बि मिलण वारा आहिनि तव्हां जेका बि कमेंट कया आहिनि उहे बि जवाब मिलंदा अॼु तव्हांखे ख़ासि ऐं हेडलाइन जे ज़रिए तफ़सील सां ख़बरूं ॾियण वारो आहियां सिंधी जेका बि अदाकार ऐं ड्रामे जा नवां जेका टॉपिक हली रहिया आहिनि सभिनी ते ई मां हिन हिकिड़ी वीडियो में अपडेट ॾियण वारो आहियां दोस्तों सभ खां पहिरियां त तव्हांखे मुबारकूं हुजनि दोस्तो हिन ते हीअ जेका मुंहिंजी हीअ वीडियो तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं हिन वीडियो में मां जेको ॿुधाइण वारो आहियां दुलाब जे बारे में दुलाब जी दोस्तो हिकु त शूटिंग ॿीहर ख़मीस जे ॾींहुं स्टार्ट थियण वारी आहे ऐं जेको पहिरियों स्पेल आहे उन जी जेका शूटिंग हुई मुकमिल थियल हुई लेकिन उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि तव्हांखे
वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी इन खे हाणे लाइक करे छॾियो। चैनल जे सब्सक्राइब नाहे कयूं वेठा उन खे सब्सक्राइब बि करे छॾियो जीअं का बि अपडेट तव्हांखां मिस न थिए। हलूं था पंहिंजी अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे जेको आहे पहिरियों स्पेल एडिट थी चुको आहे। जी हाँ, उन जो बसि कुझु सेटिंग रहे थी ऐं जो गानो जेको हुयो OST सॉन्ग उहो बि तमामु जल्द तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। त दुलाब ड्रामे जो गानो जीअं दोस्तों गानो पुॼंदो, गानो ॿुधण सां ई तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त हिन जी कहाणी छा आहे। मां त कहाणी सॼी तव्हांखे पूरी ॿुधाए चुको आहियां ऐं दुलाब जो जेको ॿियो स्पेल बि ख़मीस ऐं 19 तारीख़ ते स्टार्ट थियण वारो आहे। बाक़ी ऐं पहिरियों स्पेल मुकमिल आहे ऐं इन जो जेको गानो आहे उहो बि मुकमिल आहे, लेकिन उन जो मास्टर कापी ईंदी ऐं पोइ उहो ज़ाहिर थींदो। OST सॉन्ग चइबो आहे इन खे, ड्रामे जो जेको गानो हूंदो आहे जेको OST सॉन्ग चइबो आहे, OST। कुझु ॾींहंनि जे अंदरि उहो बि चैनल ते अपलोड थींदो ऐं दुलाब ड्रामे जो टीज़र बि अपलोड थींदो ऐं टीज़र जेको आहे ऐं उन खां पोइ ॿियों टीज़र, टियों टीज़र, चौथे ते थी सघे थो 4 टीज़र बि ॾियनि, कॾहिं कॾहिं 4 टीज़र बि ॾींदा आहिनि। पोइ पुरमो ईंदो, पुरमे खां पोइ इन जी एपिसोड हली वेंदी। चंड ग्रहण में बि लगातार मां तव्हांखे ईअं ॿुधायो, ॾिसो हले थो चंड ग्रहण, गारंटी सां हले थो। जंहिं ड्रामे जे बारे में मां ॿुधाईंदो आहियां उहे उहे हलंदा आहिनि, उन टाइम ते हलंदा आहिनि। ऐं उन खां पोइ जागीर ड्रामे जी बि ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, लेकिन उन खां पहिरियों त ॿुधायां त हवेली ड्रामो जेको आहे मुकमिल 75 ताईं आहे। अॻिते हुन जी शूटिंग हाणे कुझु ॾींहंनि जे अंदरि जेको आहे वरी 100 ताईं जेकी आहे उहा मुकमिल थी वेंदी। उन जी बि पल पल जी अपडेट्स तव्हांखे असां ॾींदा रहंदासीं। हवेली बि भलो बहितरीनु ड्रामा, उन जा प्रस्तार घणा आहिनि, लेकिन जागीर अधु में रुकियो पियो आहे, ॿियो गुनाह अधु में रुकियो पियो आहे। इहे बि तमामु जल्द क्लियर थी साम्हूं अचण वारा आहिनि। इन्हनि सां गॾोगॾु कुझु नवे ड्रामे जी जेका इशू थिया आहिनि, नवे ड्रामे जे बारे में नवां कहिड़ा अचणा, उनजा नाला अञा अनाउंस न थिया आहिनि। उनजे तमामु जल्द उहे नाला बि खणी ऐं तव्हांजे साम्हूं ईंदासीं, तव्हांखे नाला बि ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां चंद ॾींहंनि जे अंदरि दोस्तों नवां ड्रामा को न को तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे ऐं तव्हां जंहिंजे इंतज़ार में आहियो तव्हांजो उहो इंतज़ारु ज़ाया न थींदो। तव्हांखे इंशाअल्लाह ख़ुशख़बरियूं मिलंदियूं। बाक़ी मां मञा थो ऐं चंड ग्रहण में जेतिरी तव्हांजी उमेदु हुई अब्बास गुल उडाणे ओतिरी पूरी नाहे कई। उनजो कसूरु नाहे, जंहिंजी कहाणी लिखियलु आहे जेके हिसाब जी उहो पंहिंजी उन महिनत सां हली रहियो आहे, पंहिंजी महिनत हू भरपूर करे रहियो आहे। लेकिन सभिनी जूं उमेदूं हिन टाइम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पर जेको आहे दुलाब में अटकियल आहिनि, दीदूं बि उमेदूं बि। इंशाअल्लाह दोस्तों तमामु जल्द इहे तव्हांजा पंध सवला थींदा ऐं तव्हांजी जेका उमेदूं आहिनि उहे पूरियूं थींदियूं। दुलाब में तव्हां ॾिसणु चाहियो था दुलाब ड्रामो आज़म मंगल जो, इन में सभु पुराणा अदाकार आहिनि। मार धाड़, कुट सटको कुटको, मश्करी, कॉमेडी, रोमांटिक सीन सभु इन ड्रामे जा ॾिसणु चाहियो था तव्हां। इंशाअल्लाह कुझु ॾींहुं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे, इहा तव्हांजी उमेदु बिल्कुलु पूरी थी वेंदी ऐं ख़ुशी पूरी थी वेंदी। ऐं दोस्तों इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां मां, तव्हां जेका वीडियो असांजी अपडेट ॾिसंदा आहियो मुकमिल ॾिसंदा आहियो, मूंखे यकीन आहे मुकमिल ॾिसण सां तव्हांजो फ़ाइदो आहे, तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो थींदो ऐं तव्हांजी सिंध जी जेका बि इन टाइम अपडेट्स अची रहियूं आहिनि उहा तव्हांखे हिकिड़ी वीडियो असांजी मुकमिल मिली वेंदियूं। पोइ सॼो ॾींहुं तव्हां ॿियो कुझु ॾिसो, पर हिकिड़ी असांजी वीडियो मुकमिल ॾिसा कयो जीअं तव्हांखे बि फ़ाइदो पवे ऐं असांजा जेको आहे फुल ॾिसो त असां जेको ॻाल्हायूं था उहो ज़ाया न थींदो, तव्हां ताईं पुॼी वेंदो। कुझु कमेंट आहिनि, काफ़ी वॾा कमेंट मोकिलिया आहिनि दोस्तनि अॼु, उहे बि शामिलु कंदो हलां, पोइ वरी अपडेट खे अॻिते वधाईंदा हलूं। काफ़ी माण्हू दोस्त इंतज़ारु वेठा हूंदा यार असांजो कमेंट अञा न पढ़ियईं, पहिरियों मां इहो कमेंट्स जेको आहे शामिलु करे वठां। अदा साईं फ़िदा ज़िद्दी दिलि मोकिलिया आहिनि माशाअल्लाह काफ़ी सारा, ऐं गुड लिखियो अथई ऐं ॿियो दोस्त लिखियो आहे आज़म मंगल जी महिरबानी ऐं दिलि बि मोकिलिया अथई। अदा बिल्कुलु आज़म मंगल अगरि तव्हां उन जी महिरबानी कई आहे छाजे करे, ड्रामे जे करे मुंहिंजे ख़्याल में, ऐं ठीकु आहे अदा वरी महिरबानियूं, दिलि मोकिलिया अथव, इहे बि लख कुर्ब। मोहम्मद उमर साहब दिलि ऐं स्टिकर मोकिलिया आहिनि, गुड कयो अथई, वरी महिरबानियूं अदा मोहम्मद उमर साहब, मौला तव्हां ख़ुशि रखे। रफ़ीक अली लिखियो आहे जियो अदा, तव्हां बि जियो, मौला तव्हांखे बि जाने ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं ॿियो दोस्त लिखियो आहे सनावला लिखियो आहे, सनावला लिखियो आहे मुंहिंजो नालो मतिलबु सनावला आहे। जी अदा मां कल्ह वारो कमेंट पढ़ियो हुयो, हाणे नालो तव्हांजो पको थी वियो आहे ऐं तव्हां काफ़ी सारा दिलि बि मोकिलिया आहिनि, वरी महिरबानियूं, तव्हांजा दिलि पहुची चुका आहिनि असां वटि ऐं दिलनि में असांखे यादि बि रखंदा कयो, असांजे चैनल खे बि दिलनि में ऐं दुआनि में यादि रखंदा कयो, दुआनि जी ज़रूरत आहे। ऐं ॿिया बि काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, सनावला भाउ माशाअल्लाह वॾी महिनत कई आहे तूं अदा, वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं, मौला तव्हां ख़ुशि रखे। ऐं ॿियो कुझु लिखियो अथई
दुलाब ड्रामे जो ॾाढो बेसब्री सां जोश सां इंतज़ारु लिखियो अथई, जोश के साथ इंतज़ार है। ऐं सनावला बा लिखियो आहे। अदा वॾी महिरबानी, थोरो तव्हांजी इंग्लिश में थोरो चकर आहे हिते, पर वॾी महिरबानी मौला तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हां ॿुधायो। ऐं वरी सनावला दिलि मोकिलिया ऐं अब्दुल रहीम साहब दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं अब्दुल मजीद मल्हा साहब लिखियो आहे, तुंहिंजो नंबर ॾे, मुंहिंजो नंबर घुरे थो। अब्दुल मजीद साहब नंबर जेको आहे मां नथो ॾेई सघां। नंबर छो एतिरा कमेंट ऐं एतिरा मैसेज ईंदा आहिनि व्हाट्सअप ते, कॉलियूं ईंदियूं आहिनि, असां पंहिंजो पोइ कमु बि न करे सघंदा आहियूं। हक़ीक़त पुछो कमु असांजो कमु रहिजी वेंदो आहे, कंहिंखे जवाबु ॾियो न ॾेई सघंदा आहियूं। इन जी मां माज़रत हथ ॿधी तव्हांखे चवां थो, माज़रत नाराज़ बि न थीजो बाबा, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। बसि असांजो नंढिड़ो अर्ज़ु आहे, नंबर नथा ॾेई सघूं। नंबर अॻे मां नंबर रखियो हुयो, लेकिन एॾो फैलिजी वियो जो हद खां वधीक। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे एकता नालो अथव, एकताया दिलि मोकिलिया आहिनि उन काफ़ी सारा। उनजी आई डी ते 125 जो फ़ोटो मोटरसाइकिल लॻियल आहे। त वॾी महिरबानियूं। असलम नज़र साहब दिलि मोकिलिया आहिनि, अब्दुल रऊफ़ साहब दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी सारा दिलि मोकिलिया अथई। अदा वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुनीर अहमद साहब दिलि मोकिलिया आहिनि, मौला तव्हांखे ख़ुशि रखे जानी। ऐं असांजो प्यारो दोस्त मुशरफ बुगियो साहब दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी खोड़ सारा अदा महिरबानियूं। ऐं ज़ाहिर अली राजपर फ़तेह जो निशान लॻायो अथई, अदा महिरबानियूं ज़ाहिर अली भाउ, वॾियूं महिरबानियूं। ऐं दिलि बि आयल आहिनि काफ़ी दोस्तनि जा। ज़ाहिर राजपर अदा स्टिकर मोकिलिया आहिनि, काफ़ी हथ ॿधी, मौला तव्हांखे ख़ुशि रखे, वॾियूं महिरबानियूं। ज़ाहिर अली राजपर साहब दिलि बि मोकिलिया अथई। ॿिए हिकु दोस्त मूंखे मोकिलिया आहिनि दिलि, उनजो नालो यूज़र लिखियलु आहे आई डी ते, असली नालो अलाए छा आहे, वॾियूं महिरबानियूं। ऐं दोदो ख़ान मटियारी खां मैसेज कयो अथई, हवेली ज़बरदस्त आहे। दोदो ख़ान मटियारी खां, कास्ट जिसकाणी अथसि, अदा वॾियूं महिरबानियूं। दोदावा ख़ान साहब मटियारी खां तव्हां ॾिसो था, वॾो मूंखे ख़्वाहिश आहे मटियारी अचण जी। ऐं इहो इलाइक़ो कॾहिं न आहे ॾिठो मूं, इंशाअल्लाह कॾहिं न कॾहिं ज़रूरु ईंदासीं, ॾिसंदासीं तव्हांजो इलाइक़ो। ऐं नवीद दर्स साहब लिखियो आहे, दा दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। हवेली ड्रामो अदा बिल्कुलु दोदो साहब, वॾियूं भलो माशाअल्लाह बहितरीनु ड्रामो आहे। बहरहाल हाणे तव्हांजो इंतज़ार जूं घणियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि, इंशाअल्लाह हाणे हलंदो रहंदो या लगातार। ऐं मोहम्मद उमर साहब वॾो डिघो मैसेज लिखियो आहे, ड्रामा कंहिंजे लाइ लिखियो अथई, ड्रामा बकवास, गुलाम हुसैन में बात करने का तरीका नहीं है। दुलाब ड्रामे की कोशिश करके तारीख़ पूरी बताओ, किस महीने की तारीख़ में आएगा। मोहम्मद उमर साहब लिखे थो, जेको गुलाम हुसैन ड्रामो आहे में इन्हनि खे ॻाल्हाइण जी तामीज़ न आहे, मतिलबु मुंहिंजो ॻाल्हाइणु अहिड़ो बेरुखियो आहे, मज़ो नथो अचे ॾिसण में। इहो त मूं बि अॻे चयो हुयो दोस्तो, हफ़्तो या ॾेढ हफ़्तो थियो आहे मां इहा ॻाल्हि कई। मां जो गुलाम हुसैन ख़ुदि हीरो आहे, उन जो बि ॻाल्हाइण में मतिलबु उहो मज़ो न आहे। बहरहाल तव्हां बि महसूसु कयो आहे मोहम्मद उमर साहब, बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे, हिते कोई चकर आहे। अदा इहो सॼो कमु डायरेक्टर जो हूंदो आहे। हाणे ॾिसो न, इहो केटीएन वारनि जो ड्रामो आहे, हाणे हवेली ड्रामो बि केटीएन वारनि जो आहे। हवेली ड्रामे वारनि जे अदाकारनि जो ॻाल्हाइण तव्हां ॾिसो, तव्हांखे मज़ो ॾींदो। ऐं उन में जेका बि नवां तोड़ी अदाकार आहिनि, उन्हनि जो बि ॻाल्हाइण तव्हांखे एॾो मज़ो, डायलॉग एॾो मज़ो ॾींदा। ऐं वरी जेको गुलाम हुसैन में पुराणा, हाणे सोढो ख़ान, लाला सिकंदर पुराणो अदाकार आहे, ॿिया बाबू मस्तोई, जेका बि आहिनि काफ़ी पुराणा आहिनि, पोइ बि उन्हनि में ॻाल्हाइण जो उहो जोश, उहो मज़ो न आहे। रुॻो हक़ लड़नि था, रुॻो रड़ करनि था। इहो डायरेक्टर जो चकर आहे, डायरेक्टर जो, ॿियो कंहिंजो छो, डायरेक्टर प्रोफेशनल कमु डायरेक्टर वटि हूंदो आहे, उनखे उहो सम्झाईंदो आहे त हीअ आवाज़ु तोखे कहिड़े हिसाब सां कढणो आहे, कहिड़े हिसाब सां चवणो आहे। हाणे मां हे ॻाल्हायां थो वेठो सिलो सां, ठीकु आहे, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सुकून सां सम्झो था। हाणे इहा ॻाल्हि आहे, अगरि मां रड़ कयां, फलाण थी वियो, हवेली ड्रामो अची वियो, इहो थी वियो, उहो थी वियो, तव्हांखे मज़ो ॾींदो मुंहिंजो? न ॾींदो ॻाल्हाइण मुंहिंजो आवाज़ु, मज़ो कॾहिं न ॾींदो। तव्हां चवंदो यार छा थो चवां, दुलाब ड्रामे जी किस्त अची वई, फलाणो ड्रामो हीअं थी वियो, तकरार ड्रामे जो सीज़न 2 अची वियो, हवेली ड्रामो बंदि थी वियो, जागीर ड्रामो अची वियो, गुनाह ड्रामो अची वियो, फलाण टी मटी, मज़ो न ॾींदो। जा बेरखुब रहंदुमि, अदा छा हाल आहे, मतिलबु अहिड़े हिसाब सां उहो मज़ो न ॾींदो। मां बि मञा थो गुलाम हुसैन में इहो चकर अदा आहे। मां इहा गुफ़्तगू अहिड़े हिसाब सां कई, नाराज़ न थी जो कंहिंजे मथां मां तनक़ीद न कई आहे, लेकिन हिकिड़ो मां सैंपल लिखायो आहे तव्हांखे, तव्हां बि इहा ॻाल्हि सम्झो, अॻियां बि सम्झनि। इहो फ़र्क़ु हूंदो आहे, थोरो ॻाल्हाइण जो चकर बि हूंदो आहे। ऐं गुलाम हुसैन में इहो डाउट आहे
बाक़ी जेको दुलाब ड्रामो आहे जी कंफर्म तारीख़ न अॻिन ॿुधाई आहे, अञा तेसिताईं राब्ता हली रहिया आहिनि, न असां तव्हांखे कंफर्म ॿुधाए सघूं था। छाजे करे मां अगरि तव्हांखे कंफर्म ईअं पंहिंजी धुके ते ॿुधायां, अंदाज़े ते ॿुधायां, सुभाणे उहो ड्रामो उन तारीख़ न अचे तव्हां त मूंखे चवंदो त तूं कूड़ आयो हुयो। हाँ, तारीख़ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जॾहिं कंफर्म जीअं अपडेट ईंदी तारीख़ जी, इनशाला मां ॿुधाए छॾींदुसि दुलाब जी। सनावलाल भाउ दिलि मोकिलिया वरी ॿीहर काफ़ी सारा वॾियूं महिरबानियूं, काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि सनावला भाउ, काफ़ी वीडियोनि ते वॾा वीडियो माशाल्लाह प्ले कया त ईअं त वॾियूं महिरबानियूं। ऐं दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु बि कंदो, सॼा कमेंट ई पूरा थी विया, असांजा पुराणा वीडियोज़ बि दोस्तो वञी ॾिसो हेठि, कोशिशि कयो। शुरू में वीडियो पिया आहिनि, ॿिया वीडियो पिया आहिनि, कुझु कॉमेडी जा वीडियो पिया आहिनि, कुझु व्लॉग्स पिया आहिनि, ड्रामनि जा पिया आहिनि, हर टॉपिक जो वीडियो पियो आहे असांजे चैनल ते। उहो बि वॉच कंदा कयो, ॾिसंदा कयो, फुल ॾिसंदा कयो, सिर्फ़ु हिन वीडियो खे ॾिसी छॾे न ॾींदा कयो। तव्हांजे कम जा वीडियो हेठि प्ले लिस्टां ठहियल आहिनि, ओॾे वेंदा कयो, ज़रूरु असांजे चैनल खे वॉच कंदा कयो, ॾिसंदा कयो, अॻिते दोस्तनि सां बि शेयर कंदा कयो। ऐं दोस्तो जेका बि अपडेट्स मां ॾेई रहियो आहियां, पढ़ी रहियो आहियां, ऐं सभु ताईं तव्हां मुंहिंजी इहा कोशिशि आहे तव्हांजो को कमेंट मूंखां मिस न थिए, का ॻाल्हि मिस न थिए। मां मञा थो चंदरी तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे, नई अपडेट्स जेका ईंदी वेंदी, मुंहिंजी वीडियो ॾिसंदा रहो। इंशाल्लाह हर वीडियो में को न को तव्हांजे लाइ दोस्तो कम जी ॻाल्हि मां ज़रूरु ॿुधाईंदो आहियां। वीडियो पूरी ॾिसी करे हर वीडियो खे प्ले कंदा कयो। मुंहिंजी वीडियो हिकिड़ी ईंदी आहे हिन चैनल ते, मथां तव्हां सम्झो हर वीडियो जो मतिलबु आहे ॾींहं में हर 18 वीडियो अचनि थियूं, न। हिन ते मुंहिंजी सिंधी टॉपिक ते, सिंधी ड्रामे ते हिकिड़ी ईंदी आहे। बाक़ी ॿी वीडियो जेका ईंदी आहे उर्दू ड्रामे ते हूंदी आहे, कंहिं न कंहिं उर्दू ड्रामे ते मां रिव्यू कंदो आहियां। बाक़ी हीअ तव्हांजे लाइ हूंदी आहे, तव्हां जेके पूरो मुकमिल ॾिसंदा कयो, ऐं जेका बि हुजे अॻिते शेयर बि कंदा कयो। ऐं उमेदु आहे वीडियो तव्हां ताईं ॾिठो आहे, तव्हांजी जेको आहे कमेंट जो जवाबु तव्हांखे मिली आहे, तव्हांजी हौसला अफ़ज़ाई थी वई। असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ बि लाइक लॻाए छॾियो, सब्सक्राइब बि करे छॾियो, बेल आइकन खे ऑल ते करे लिंक खे बि शेयर करे छॾियो ग्रुपनि में, व्हाट्सअप ते, जिते किथे, फेसबुक ते। दोस्तो अॼु वीडियो पुॻो ख़ैर सां पुॼाणी ते, इंशाल्लाह सुभाणे मिलंदसि नई अपडेट, नई वीडियो में, नई ॻाल्हि सां, ऐं तव्हांजे सुवालनि जा जवाब बि। अॼु कमेंट हिन जे वीडियो जे हेठां जेतिरा थी सघनि सुठा कमेंट कयो, पंहिंजी ॻाल्हि लिखो, जेको कुझु तव्हां लिखणु चाहियो तव्हांजी वीडियो जे हेठां डिस्क्रिप्शन में उहो कमेंट बॉक्स में लिखो हाणे, ऐं सुभाणे इंशाल्लाह इहे मां पढ़ी ऐं तव्हांखे शामिलु कंदुसि। ऐं नालो बि पंहिंजो कोशिशि कंदा कयो मेंशन गॾु करे छॾींदा कयो, पंहिंजे शहर जो नालो लिखो त अञा तमामु बहितरु आहे। वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि जो आबाद जो, खिलंदा रहो, मुस्कुराईंदा रहो। मिलंदासीं सुभाणे वारी क़िस्त में, सुभाणे वारी वीडियो में। जिय लतीफ़ धरती। अल्लाह हाफ़िज़।